वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। साईं, ता परेशान छो आयो? दरअसल गोठ जी एक मासूम ऐं गरीब न्याणी सां ॾाढाई थी आहे। मूंखे हिन वाक़े जो तमामु घणो अफ़सोस थियो आहे। हिन वाक़े मुंहिंजो सुख चैन हराम करे छॾियो आहे। जेसि ताईं आउं गुनाहगार ताईं न पहुचंदुसि, तेसि ताईं सुख जो साह न खणंदुसि। साईं, इहो वाक़ियो कहिड़े टाइम थियो आहे? तव्हांखे कोई अंदाज़ो आहे? इहो तूं छो पई पुछी? छा तोखे किथां का ख़बर पई आहे छा? साईं, मूंखे भला केरु ख़बर ॾींदो? मां त बसि ईअं ई पुछां पई तव्हां खां। इहो मुंहिंजे लाइ को मामूली वाक़ियो न आहे। मुंहिंजे लाइ हिकु वॾो चैलेंज आहे। चैलेंज मुंहिंजे ॻोठ जी कंहिं न्याणे सां का बदअख़लाक़ी या उनते का बुरी नज़र अची वई त आउं ईअं सम्झंदुसि त उहा बुरी नज़र मुंहिंजी न्याणे ते रखी वई। साईं, तव्हां बिल्कुलु सही चई रहिया आहियो। राज जी माण्हुनि खे त तव्हां पंहिंजा बच्चा सम्झंदा आहियो। शहरोज़ ख़ान, राज वारनि जी मोहबत खां त तव्हां चङी तरह वाक़ुफ़ हूंदो। कीअं शहरोज़ ख़ान? शहरोज़ खे मूं शहर मां घुरायो ई नहीं करे आहे त जीअं उहो पंहिंजे ख़ानदानी रस्मुनि, रीतुनि ऐं उसूलनि खां चङी तरह वाक़ुफ़ थी सघे। ऐं मुंहिंजो मक़सदु ई इहो आहे त ही पंहिंजे ॻोठ वारनि राज वारनि जो साथ ॾे ऐं उन्हनि जो गर्जलो थी बीहे। साईं, इहो तव्हांजी सिख्या जो भरम शहरोज़ ख़ान खे त रखणु खपे न। शहरोज़ ख़ान, तोखे त ख़बर हूंदी त असांजे ॻोठ जे हिकु निहायती क़ाबिल एहतराम बुज़ुर्ग सावण फ़क़ीर जी न्याणी अगवा थी वई हुई। ऐं तोखे ख़बर आहे त उहा अधमुई हालत में राति मोड़ तां बनी मां मिली आहे। जी बाबा साईं, बाबा साईं, पर मूं त इहो ॿुधो आहे त हुन छोकिरी खे घुटा ॾेई मारे छॾियो अथऊं ऐं तव्हां था चओ त अधमुई थी आहे। चवंदा न आहिनि त जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे। हवा कंदड़ खेसि मौल सम्झी राति छॾे विया हुते मोड़ ते। ऐं हिन वक़्तु छोकिरी अस्पताल में दाख़िल आहे। जॾहिं होश में ईंदी त ॾोहिनि जी ख़बर पइजी वेंदी। डॉक्टर साहब, मुंहिंजी न्याणी जी तबीयत कीअं आहे? तव्हांजी धीउ जल्दी सिहतयाब थी वेंदी। दोस्तो, असांखे सॼे मुल्क मां फरमाइश आहे, पर घणियूं फरमाइशूं साइड में करे सिर्फ़ 2-3 फरमाइशूं रखियूं आहिनि। फरमाइश आहे हिन जी, हुन जी, ऐं ख़ासि फरमाइश आहे असांखे ज़वार होटल वारे जी त असांखे जलाल जो कलाम ॿुधायो। उन दोस्त जी फरमाइश पूरी कयूं था। जलाल चए थो त उहे वण ई विया त वथाण ई विया, ओ जिते प्यार पंहिंजे जा देरा, ओ ते गूकन ता अॼु गेरा। गू गू ओ ॾिसी मुंहिंजो हाथ सड़े, ओ ये वण ई विया त वथाण ई विया। मैं जो ये टिकट बंद कर साई सुकाई छड़े थे यानी ओछ तो मोता यो नंबर ते नहीं ओ वाह लगे मोआ कोन सुतरंदे
हाय हाय सॼो ॾींहुं पक लॻी पई ते लॻी पई अथई ऐं चवे थी ऊनाड़ पंहिंजी हाणे बंदि कर पंहिंजो ओझ भरोझ हा तूं तां को ॾमर लहे मां ओ मुंहिंजी जीजल मां ओ मुंहिंजी धूतड़ी मां अहिड़ो हशर कंदी सही जो बसि गन धोती हूंदी तुंहिंजी मुंहिंजो मतिलबु आहे ॿियूं के हा ओ मुंहिंजी जीजल ॿिचापड़ी मां हे ख़बर खान बहादुर तुंहिंजी दाह जो दाद फरियाद कयो या अरे नड़े अब्बा मूंखे ख़बर कान्हे दुनिया कंहिंजी आहे ऐं जेके सरसी वारा हूंदा आहिनि न उन्हनि जी सॼी दुनिया आहे ऐं बेवा माई ग़रीबड़ी माई खान बहादुर जे पुट जे जेके सावरे जा थियण वारा आहिनि उन्हनि सां भाउ कीअं पिटाईंदुसि न बा न उन्हनि सां ओ ॻाल्हाए बि नथी सघां उफ बि नथी कढी सघां हा अम्मा तूं हे कहिड़ियूं ॻाल्हियूं बि करी तो त मूंसां पाण वाइदो कयो त मां तोखे चांटोकी वेठी ॾींदुसि हा लाचार पियो आहे चांडोकीअ खे जो तोसां शादी कंदी ऐं अञा त सिंगियूं जेके आहिनि से कपिड़नि सां थो उगी हा चांडोकी सां तो शादी करे बसि कर हाणे ते तव्हां हाणे हिन मुक या तो कचो थी मां हीअं थो कयां माण्हू त हीअं कढंदा आहिनि बसि कचो रहा तो कचो करी बाय लगे तो छोरा तोसां तो बेहण बि ख्वारी आहे अम्मा मूं ॿुधो आहे त कांव ऐं अहिड़ी आहे छा हा अरे अम्मा चिढ़ न उहो चवणी आहे दुनिया जी चवणी आहे उहो चवंदा न आहिनि त कांव खे पंहिंजो बचो मिठो हूंदो आहे तोखे भला पंहिंजो गामू कीअं थो लॻे हे हाय ॻाल्हि लखनि जी कई अथई सदको वञाई क़ुर्बान थियां अब्बा को सवा मुंहिंजो आहे केरु पर ॿुढी मरां थो जड़े पुट खां पर जॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं करी थो न बा ओ ठाहे जोड़े ओ कारो मुंहुं कयां तुंहिंजो कारो मुंहुं कयां पर आही ॾाढो मिठो मूंखे हा छा कयां अम्मा तूं यादि कर पंहिंजे हथनि सां पंहिंजे मथे में बंजू विझी चाची महिरुनि सां जे मथां पी रही है हूअं बि चवंदा आहिनि त कूड़े मथे में सदाई धूड़ हूंदो आहे ॻोठ वारा तॾहिं त मूंखे चवंदा आहिनि त तूं गामू सचा रही तॾहिं त मां ॻाल्हि खोले कंदो आहियां गामू सचार जो कमु आहे सच चवण पोइ कंहिंखे वणे न वणे हा मां ई पंहिंजी जाइ ते एॾो सच बि कोन ॻाल्हाइबो आहे जेॾो तूं वेठो हाणे भौंकी ज़ीनत इन ॻोठ में मुंहिंजी अकेली सहेली हुई अम्मी मुंहिंजी दिलि दुख सां भरियल आहे मूंखे रोअण थो अचे चांडोकी मुंहिंजी धीअ तूं सबुर कर बस दुआ कर त हुनजी हयाती बची पवे पोइ ॾिसजांइ त खान बहादुर हुन ज़ालिम कहरी खे कहिड़ी सज़ा थो ॾे कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो अम्मी खान बहादुर हिकु संगदिल ऐं ज़ालिम इंसान आहे उन मां तव्हां इंसाफ़ जी उमीद थियूं करियो चांडोकी धीअ खान बहादुर भले ई ज़ालिम आहे पर हुनजा कुझु उसूल आहिनि पर हू ॻोठ जे माण्हुनि सां गैर जी ॾाढाई बर्दाश्त नाहे कंदो ऐं मथां वरी अधु सावण फ़क़ीर त हुन जे रिश्तनि में आहे अल्लाह करे ज़ात जो ई को हया पए सम्मी ऐं मुंहिंजी सहेली ज़ीनत सां इंसाफ़ करे हा अदी नसीबा मूंखे ॿुधायो पे त ज़ीनत जी तबियत में सुधारो पियो अचे मां त चवां थी तूं पंहिंजे बाबा सां वञी हुनखे ॾिसी अच अम्मी ऐं ज़ीनत खे हिन हाल में ॾिसी न सघंदसि मुंहिंजे पारां तव्हां हुनखे ॾिसी अचो धीअ मां त हली वेंदसि अस्पताल पर मां सम्झां थी त ज़ीनत अस्पताल में गैर महफ़ूज़ आहे कीअं अम्मी ॾिस धीअ जेके ज़ालिम हुनखे अगवा करे विया हुनखे मोल सम्झी उते फिटी करे विया जेकॾहिं हुननि खे ख़बर पवंदी त छोकिरी सिहतयाब थिए पई त पोइ हुनखे छॾींदा कहिड़े बि टाइम हू होश में अची सघे थी ऐं भांडो फाटण जे डप खां हू ज़ालिम हुन न्याणी ते ॿीहर वार करे सघनि था अम्मी इहा ॻाल्हि आहे त तव्हां घटि में घटि बाबा साईं खे तव्हां आगाह कयो बाबा साईं हिन जी हिफ़ाज़त जो ज़रूरु बंदोबस्तु कयो खान बहादुर साईं ही राज भाग वारा सभु तव्हां सां राज़ी आहिनि वली मोहम्मद यार तूं त मुंहिंजो पग मट यार आहीं ऐं तूं मुंहिंजे उसूलनि खां बि चङी तरह वाक़िफ़ आहीं इन करे आउं पंहिंजे राज भाग ते कंहिं बि लोफर खे आङुर खणण कोन ॾींदुसि पर खान बहादुर साईं साले सां त वॾो ज़ुल्म थियो आहे यार हुनजे नंढड़े भाउ जी ज़ुबान कटे छॾी अथनि एॾो वॾो ज़ुल्म हा वली मोहम्मद कुझु माण्हू आहिनि
जेके मुंहिंजी इज़त ऐं मुंहिंजे वक़ार खे दाग़दार करण था चाहिनि, पर आउं उन्हनि लोफरनि खे ॿुधाए थो छॾियां त हू जॾहिं मुंहिंजे वक़्तड़ में आया त आउं उन्हनि खे उबतो संगींदुसि। खान बहादुर साईं, थोरो सब्र खां कमु वठो, सब्र खां कमु। राज भाग वारनि जे मथां थोरी नज़र रखो, ईअं न थिए जो कंहिं ग़रीब खे बेमुख़्तो मारियो वञे। वली मोहम्मद, ही खान बहादुर उसूलनि जो पको ऐं पंहिंजी रिवायतुनि जी पासदारी करण वारो माण्हू आहे। ऐं जॾहिं न रस्ते तां गुज़रंदो आहियां, इहो बि ख़्यालु कंदो आहियां त का कीवली या को माकोड़ो हर भरू मुंहिंजे पेर जे हेठां न अचे। खान बहादुर लहंदड़ सिजा शमसरण ऐं मां त तो ॾींहुं आहियां, पर लहंदड़ सिज बि को ताव कंदो छा? तव्हांजी ॻाल्हि सही आहे बिजार ख़ान, बाक़ी सरदार खान बहादुर जा फ़ैसिला पंहिंजा ई हूंदा, उन्हनि जी राजनि ऐं फ़ैसिलनि में वॾे वारी सुञाणप आहे। चङो मुड़ुस, माय फट सत राजीअ जो चङो मुड़ुस जेकॾहिं केरु हुयो त उहो मुंहिंजो मरहूम बाबा साईं हुयो, जंहिंजे हिकु सॾ ते ज़ात सरदार गॾु थी करे दुश्मन जो हियां पाड़े छॾींदा हुआ। ऐं खान बहादुर में पंहिंजे ॾिंगे पुट जो वर कढण जी बि हिमत कोन्हे का। कुझु बि हुजे, पर कॾहिं बि दुश्मन खे सौखो न सम्झजा बिजार ख़ान। सही तो चई शम्स, पर यार तो इहो कोन ॿुधायो त ज़मीन वठण जे लाइ तोखे एतिरा पैसा किथां वरिता? चवंदा न आहिनि त जॾहिं अलाह ॾींदो आहे त छप्पड़ हाणे ॾींदो आहे। का चर लॻी अथई छा? मूंखे मोहबत जो फल मिलियो आहे बिजार ख़ान, ऐं हाणे इहो न पुछजां त मोहबत जे फल जो मतिलबु छा आहे। भला मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त सम्झायो, ही खूनी कोट वारी छा कहाणी आहे? चपेड़ा खान ॾाढो मूंखे सख़्तीअ सां चई वियो आहे त सॼो ॾींहुं तोखे लोड़ायां, हिकु मिंट बि तोखे सुख जो साहु खणणु न ॾियां, लोड़ायां तोखे। लाला माल हलास गाल बता तुझे ने ये डाडे पाडे तू यंखों बाहूं बनी गोठ जे चौक ते पिन्नण जगो करे न विहारे छड़ियो मास। यो डाडो पाडो मुझो पी लगे पी। हिकु ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे, तव्हां हिते जेके बि सभई कैदी आहियो, को तव्हांजो मिट माइट वाली वारस आहे या सभई निधणका आहियो? पोपड़े जा ॻाल्हि न पुछ, तोखे शायदि ख़बर कान्हे यार, असां प्यारनि जे नज़रुनि में कॾो का मरी छुपी चुका आहियूं। छा माना खोले ॿुधाए मूंखे त मां बि सम्झां त सही। पोपड़े जा हिकिड़ी वॾी कहाणी आहे, वक़्तु मिलियो त ॿिए भेरे ॿुधाईंदुसि। बराबरि हींअर मूंखे कमु करणु ॾे। चपेड़ा मां तुंहिंजे उमिरि खे ॾिसी तोते क्यास कंदो आहियां, मां का तोते सख़्ती नथो करणु चाहियां, छो त मूंखे तोते रहम ईंदो आहे। रहम बस बस इन्हे राम कर्म जी ॻाल्हि हींअर मूंसां न कजांइ। हे राम ऐं कर्म जा लफ़्ज़ फ़क़ीरनि ॾिठनि में गुप्तामनि जे लाइ इस्तेमालु कबा आहिनि। मूंखे राम ऐं कर्म जे लफ़्ज़ खां नफ़रत आहे। मां चिपड़ा क्या वो ये को लाला माल खलास।
चरियो थी विया छा? ॾाढो लॻे थो त हीर सनीअ तुंहिंजे दिमाग़ खे ख़ुशि करे छॾियो आहे। कॾहिं वटि तो बताल ॻाल्हियूं करी। हाकमन गुस्तागी माफ़। हा हा कोन तो फाई टंगे, पर आइंदा अहिड़ी हिमाकत न कजांइ। जी किबला। चिबड़ खान कहिड़े हाल में आहे? लथी त सा कर जा, अञा बि कंध उभो करे ॻाल्हाईंदो आहे। किबला वॾी मस्ती अथसि, संगुरनि जो नोड़ अथसि, पोइ बि कंध खां थो जवाबु ॾे। वॾो कोन्ह था, मोचड़े जो असर अथसि, नई उमिरि जी कमज़ोरी। ॾाॾा कहिड़े बि नमूने इहो मूंखे टोड़े ॾे, मुंहिंजे कदमनि में झुकाए ॾींदे न त दिलि ख़ुशि थी वेंदी। किबला ॾाढी कोशिशि कई अथमि, ॿ टे ॾींहं पाणी बंदि कयो अथमांसि, मानीअ खां बि परे रखियोमांसि। किबला संगर हिकिड़ो मिंट बि कोन थो कढां, सॼो ॾींहुं सॼी राति ॻीची में अथसि, पेरनि में बि वॾा कड़ा अथसि, पर पोइ बि उहा ई साॻी ॿकिरीअ वारी ॿिए अथसि। बहरहाल चिबड़ जो हथ टोड़े ॾियणु तुंहिंजो कमु आहे। जी किबला, जेको तव्हां चवंदो ईअं ई थींदो। हिकु ॿी ॻाल्हि, उनी कोट में छा वहे थो, छा वापरे थो, केरु हुन में क़ैद आहे, हुन ते पर्दो ऐं नज़र रखणु ज़रूरी आहे। मथां को नौकर चाकर ॿार कढी विझे। अदा माना त न मुड़ंदे न। वरी छा कयूं? हाँ? या बंदूक जो कॾहिं साफ़ करण लॻा आहियो? हिन मां अदा साफ़ ज़ाहिर आहे त तव्हां मुंहिंजो ॾिनल कसम विसारे छॾियो आहे। अदी हथियार मर्द जो ज़ेवर आहे, ॾिठी कोन? रुगो कुझु ॾींहं हथियारनि मां हथ कढियुमि त गुलाम रसूल के कुत्ते वारो चक पाए। अदा आखिर हिन नस्ल दर नस्ल हलंदड़ दुश्मनिन मां जान कॾहिं छुटंदी? अदी जॾहिं इहो जागीरदारी निज़ाम है वडेरा शाही जेस ताईं खत्म न थी थिए न, ऐं जेस ताईं असां माण्हुनि में तालीम आम न थी थिए, तेस ताईं इहो झंझट असांजी ॻीची मां निकिरंदो ई कोन, न कोई कंहिं सुधरंदा। हिननि सरदारनि खे ॿियनि जा बच्चा कुहाए अलाए छा हासिल थींदो आहे। हे सिंध त सूफियनि जी धरती हूंदी हुई, ही बदबूदार जागीरदारनि जे हथनि में किथां अची वई? अदी ये बदबूदार जागीरदार आहिनि जेके वडेरा आहिनि न, सच पुछी त इन्हनि जे करे न्याणियुनि निमाणियुनि जी इज़तूं महफ़ूज़ न आहिनि। इन्हनि ज़ालिमनि त सिंध जे उजरे पाणीअ खे लुड़ो करे छॾियो आहे। हाणे आयो न उठ पहाड़ जे हेठां,
छा मतिलबु आहे तुंहिंजो? तू त सब कुछ ॼाणी थो, कोई अणॼाणीअ जो इहो नाटक छो छो? शहरोज, कन्न खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾ। तू खणी ॻाल्हि खे केॾो बि नटाइण जी कोशिश करी, पर इन्हे ॻाल्हि खां तू कॾहिं बि लिकी नथो सघीं। तुंहिंजो इशारो आख़िर कहिड़ी ॻाल्हि जे तरफ़ आहे? ॿी ॻाल्हि छो नथी करी मोहतरमा? भले माण्हू खणी ॻाल्हि लिकण जी केॾी बि कोशिश कनि, पर खून ऐं खथूरियूं कॾहिं लिकण जूं न आहिनि हूंदियूं। खून खथोरी चवण छा थी चाही? हैं? मां त उन खून जी ॻाल्हि करे रही आहियां जेको खून तुंहिंजी दामन ते लॻो आहे। यादि रखजांइ, हिकु मिस्कीन हारियाणी बेगुनाह जंहिं पंहिंजो रत वहायो आहे। यादि रखजांइ, जेको तो ज़ुल्म कयो आहे न, उनजी पुॼाणी हिकु न हिकु ॾींहुं ज़रूर थींदी। ऐं मुंहिंजी कॾहिं खुले ॻाल्हि ॿुधी छॾ, तुंहिंजे कंहिं बि मक़सद में मां तोखे कामयाब थियण न ॾींदसि। तूं मूं ते शक न कर, समझा थो तूं बाबा जे नज़रनि जे अॻियां मूंखे केराइण थी चाही। हाणे या त मूंखे ख़बर आहे, पर मां तोखे तुंहिंजे मक़सद में कामयाब थियण कोन ॾींदोमांइ। मुंहिंजी बि इन हवाले सां खान बहादुर सां का बि ॻाल्हि नाहे थी, ऐं तूं त इहो ॼाणी थो त मां घणी देर तक चुप न रहंदसि। छा बि वञी कर, पर मां ब्लैकमेली में अचण वारो न आहियां। छाकाणि त मां तुंहिंजी मां आहियां, सगी न त निगी सही। मां इहो न पई चाहियां त तूं हिकु गुनाह करे ऐं ॿिए गुनाह खे लिकाइण जी कोशिश पियो करीं। इन जे करे खान बहादुर खे मूं इहा ॻाल्हि ॿुधाई आहे। ज़ीनत जी ज़िंदा हुजण जी ख़बर आहे। ॿुधण खां पोइ अगवा करण वारा थिरथिले में हूंदा। ऐं हा, ज़ीनत खे अस्पताल में मारण जी भी कोशिश करे सघनि था। इन जे करे सिक्योरिटीअ जो बंदोबस्त करे छॾियो आहे। शहरोज खान, मां सही कयो न? तुंहिंजो छा ख्याल आहे? मुंहिंजो ख्याल इहो आहे त तूं ज़रूरत खां वधीक ॻाल्हाए रही आहीं। फिलहाल हितां टल के ॿिया बि कमु करणा आहिनि। इहो छो नथो चवीं त जिन ज़ीनत खे अगवा कयो तूं उन्हनि वाठनि सां ॻाल्हाईंदे? एहसासन खे मौत अचे थो, मन में हिकु माधाण मचे थो, रोज़ नओं को रंग रचे थो, ज़ोर ज़बरदस्ती होॾा न हस्ती, टामो कई धरती होॾा न हस्ती हस्ती बणजी वई बस्ती, वेरुन जी बस्ती, वेरुन जी बस्ती। सही काॾे तैयारी आहे? काॾे पा वञो? वञा तो अस्पताल ज़ीनत खे ॾिसण। सही अस्पताल जो मां हाणे आयो आहियां। मां तव्हांखे हाल वाल ॼाण थो। ज़ीनत असांजी न्याणी आहे, हुनजी हिफ़ाज़त करणु असांजो फर्ज़ आहे। जीअं असुल ॾोही ताईं पहुची सघूं इन कोशिश में आहियूं। शामरार साईं, तव्हां फिक्र न कयो, असां हर ईंदड़ वींदड़ माण्हू जे मथां नज़र रखी वेठा आहियूं। ईअं ई होशियार रहणो आहे। अलाह कंदो हिकु ॿिनि ॾींहंनि अंदरि छोकिरी खे होश अची वेंदो। अलाह कंदो साईं, मुंहिंजो रब सुहिणो कंदो। पर बाबा साईं, तव्हां डॉक्टर सां ॻाल्हायो, जेकर इलाज हिते सही थिए थो त ठीकु आहे, न त असां ज़ीनत खे कराची खणाए हलूं। ॾिसूं था, जेको खान बहादुर जो हुकुम हूंदो, पाण खे इन्हनि जे पुठियां लॻणो पवंदो ऐं छोकिरी जा ॾोही असांखे ॻोल्हणा पवंदा। मूं बि कसम खयो आहे शामरार साईं, जंहिं बि ज़ीनत सां इहो ज़ुल्म कयो आहे न, उनखे ज़िंदा न छॾींदुमि, तड़पाए तड़पाए मारींदुमि।
हिन हथनि सां हुनखे गोली हणंदुसि छो त मुंहिंजो नालो आहे सोढो सोढो ऐं सोढे जी दहशत दरिया जा रुख मोड़े छॾींदी आहे। दिल त मुंहिंजी बि ईअं थी चवे सोढा, पर कानून खे हथ में कोन खणबो। सही कानून जी आसे असुल माण्हुनि जूं उमिरियूं गुज़री वेंदियूं, पर हुन गरीब खे इंसाफ़ कोन थो मिले बाबा साईं, इंसाफ़ कोन थो मिले। ऐं हिन करे फांसी घाट अॾाया विया आहिनि ऐं मां हिन कानून खे नथो मञां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।